बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, कंहिं न कंहिं घर में को माण्हू फ़ारूक़ हूंदो आहे, बेरोज़गार हूंदो आहे, बेकार हूंदो आहे, त तक़रीबन उन मां असां सभु बेज़ारी ज़ाहिर कंदा आहियूं। चवंदा आहियूं त यार हीउ हरू भरू बेरोज़गार लॻो वेठो आहे, न कंहिं कम जो न कार जो। घर जा ॿिया माण्हू पंहिंजी रोज़गार करे अचनि, हीअ पछड़ी चऊंसि पिया माल ॿध माल छोड़, या को बनीअ जो को पाणी वाणी ॾिसी आहे। बहरहाल चवंदा आहिनि त भॻल बांह मालिक जे कंध में। तव्हांखे इन बाबति ॿुधायां थो त कुझु अहिड़ा माण्हू क़ीमती हूंदा आहिनि, छो जो उहे कॾहिं कॾहिं ज़िंदगी में अहिड़ो कमु करे वेंदा आहिनि, उहो ज़ाहिरी कंहिंखे सम्झ में नाहे ईंदो, पर वॾे कमाल जो कमु करे वेंदा आहिनि। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां। हिकिड़ी कुराड़ी, उहा अकेली रहंदी हुई, पाणीअ खे ॿिनि टीननि में भरे ईंदी हुई। हीअं कंध ते लठ लॻाए, हिकिड़ी टीन हेॾो लड़काए, हिकिड़ी टीन हेॾो लड़काए, पोइ उहो पाणी भरे ईंदी हुई परे खां। हली हली हिकिड़े टीन खे सोराख़ थी पियो। हिकिड़ो टीन फुल खयूं अचे, ॿियो टीन पहुचे त अञा उन में तरे में पाणी कुझु बचे। उन टीन चयो त मुंहिंजे सोराख़ जे करे मां पाणी तव्हां ताईं घर ताईं नथो पहुचाए सघां, ऐं ॿियो जेको मुंहिंजो जोड़ीवाल आहे उहो तमामु ख़ुशि आहे, छो जो उहो तुंहिंजी मदद बि करे थो, पाणी फुल जो फुल खयूं थो अचे। उन कुराड़ी मुस्कुरायो। कुराड़ी चयो, मूंखे तोमां को बि ॾुख कोन्हे, ऐं हालांकि तूं सभिनी खां क़ीमती आहीं। उहो टीन ख़ुशि थियो, मां कीअं क़ीमती आहियां। कुराड़ी चयो त मां पाणी भरे अचां थी होॾां, तो ॾिठो त जंहिं साइड ते पाणी हारिजे थो, उन साइड ते केतिरा गुल आहिनि, सावा सावा गुल आहिनि, सावा वण आहिनि, सावा ॿूटा आहिनि, ऐं कुझु फ्रूट आहिनि मां पोखिया आहिनि। उहो इन जे करे मां पोखिया आहिनि जो सोचियुमि त हिन खे मटाइण जे बजाए अगरि इहो कमु मां ईअं ई कयां त हिते मां ॿिज पोखे वञा त हेॾो हूअं बि पाणी हारिजे थो न, त मां कुल्लो इन साइड ते तोखे लॻायूं थी अचां त जीअं पाणी हारिजे ऐं गुलनि खे पाणी बि अची वञे ऐं फ्रूट खे बि पाणी अची वञे। ऐं हुन पासे जेको आहे त ॾिसो केॾो रेगिस्तान लॻो पियो आहे, ॼण साॻियो ई रस्तो आहे। टीन ॾाढो हैरान थियो, ख़ुशि बि थियो त मुंहिंजे करे वाक़ई हिनखे सुठा सुठा फल सुठे मौसम में माना सुठा गुल ॿूटा इहे सावक ॾिसण में अचनि थिया, त ज़बरदस्त। उहो जेको आहे त कुराड़ी हिनखे चयो त तूं ग़मगीन न थी, तुंहिंजे करे, तुंहिंजे इन सोराख़ जे करे, तुंहिंजी कमज़ोरी जे करे मूंखे सुठा सुठा फल ॾिसण में आया, सुठो मौसम ॾिसण में आयो, ऐं मतिलबु मां तोखां बेज़ार न आहियां, ऐं तूं मुंहिंजे फ़ाइदे में आहीं। हिकिड़े पासे ॾिस, जेको पाणी मूंखे साबित टीन आणे थो ॾिए, त ओॾो मां कुझु पोखियो ई कोन्हे, छो जो ओॾो पोखण ई बेकार हुयो। अगरि ओॾो पोखिया हा त पाणी किथां लिया हा। हेॾो त सोराख़ हुयो, मूं सोचियो त अगरि टीन भॻल आहे हिनखे उछलायां, तो मुंहिंजो ज़िंदगी में वॾो साथ ॾिनो आहे। इन जे करे मां तोखे उछलायो कोन, ऐं तोखां मां कमु वरितो। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां तक़रीबन जेके वांदा माण्हू हूंदा आहिनि घर जा, उन्हनि खे असीं बेकार सम्झंदा आहियूं, ऐं असांजे नज़रनि में ज़ाहिरी उहे बेकार बि हूंदा आहिनि, पर असां पंहिंजी सलाहियत ज़ाहिर करे असां उन्हनि खां सुठे मां सुठो कमु वठी सघूं था। बेकार माण्हूअ खे तव्हां जेतिरो बि चवंदव, ज़ोर ॾींदव त हीउ कमु कर, ज़िद ते अची वेंदो, कॾहिं बि न कंदो। तव्हां छा बि कंदव, मथो फाड़े विझंदव न, अगरि हू बेकार आहे, सॼो ॾींहुं सुतो पियो आहे, घर खां उताक, उताक खां होटल, होटल खां घर, मिसाल उनखे अॻिते दीद ई कोन थी पए, उहो दिमाग़ आहे न उनखे तालो लॻल आहे, उहो खुलंदो कीअं? उनखे खोलण वारा तव्हां आहियो। तव्हां जेके सुलझियल आहियो, पंहिंजे घर जे उन नौजवाननि खे जज़्बात सां न, मुहबत सां सम्झायो, के मिसाल ॾेई सम्झायो, उन्हनि खे दुनिया जा रस्ता ॾेखारियो, दुनिया जे माण्हुनि जा मिसाल ॾेई सम्झायो उनखे। उन्हनि सां जज़्बाती न थियो, उन्हनि सां तकड़ि न कयो, उन्हनि खे कंहिं तरीक़े सां रस्ते सां लाहियो, छो जो अगरि उहो रस्ते सां ईंदो त तव्हांजो त फ़ाइदो खणी घटि हूंदो, पंहिंजो फ़ाइदो उनजो घणो हूंदो। टीन और मिसाल तव्हां ज़हन में रखी करे तव्हां उन्हनि खां अहिड़े क़िस्म जो कमु वठो जीअं हू राज़ी बि रहे, उनखे ख़बर बि न पए त मां कहिड़े क़िस्म जो कमु थो कयां ऐं मूंखां मालिक राज़ी आहिनि। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।